नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं चीन जे वज़ीर लियो जियान चाओ चयो आहे त पाक चीन दोस्ती दुनिया लाइ मिसाल आहे। इस्लामाबाद में नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं चीनी वज़ीर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो त उमेद आहे त पाक चीन लाॻापा वधीक मज़बूत थींदा। सीपेक खिते जे मुल्कनि विच में राब्ते जो ज़रियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो त समूरियुनि पार्टियुनि जो सीपेक जी हिमायत करण ते थोराइतो आहियां। सीपेक ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे नई ताक़त बख़्शी। उन मौक़े ते चीन जे वज़ीर लियो जियान चाओ चयो त पाकिस्तान ऐं चीन तरक़ी जे रस्ते ते रवां दवां आहिनि। चीनी सदर पाकिस्तान सां लाॻापनि खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। चीनी वज़ीर चयो त ॿिन्ही मुल्कनि जे इदारनि ऐं सियासी पार्टियुनि खे गॾिजी हलणु घुरिजे। चीन ऐं पाकिस्तान विच में मुआहिदनि सां तरक़ीअ जा नवां मौक़िया पैदा थींदा। उन खां अॻु इस्लामाबाद में पाक चीन मुशावरती मैकेनिज़म बाबति इजलास थियो, जंहिंमें सियासतदाननि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त सीपेक ते पाकिस्तान में क़ौमी इतफ़ाक़ क़ाइमु आहे। हुन चयो त चीन कश्मीर मसइले ते पाकिस्तान जी गैर मशरूत हिमायत कई आहे। पाकिस्तान बि ताइवान ते चीन जी गैर मशरूत हिमायत करे थो। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक़ी चयो त BRT मनसूबे सां ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मज़बूत थींदा। सीपेक मनसूबो गुरबत में घटिताई, इक़्तिसादी तरक़ी ऐं वापार खे हथी ॾियण जो सबबु आहे। अयाज़ सादिक़ी चयो त बदकिस्मतीअ सां सीपेक मनसूबो माज़ी में डिसइंफॉर्मेशन जो शिकार रहियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर चयो त इंतिहा पसंद अंसर सीपेक खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कनि पिया। पाक चीन सियासी पार्टियुनि में राब्तनि सां सीपेक में बहितरी ईंदी। पीपल्स पार्टी जे अॻवान हिना रब्बानी ख़र चयो त गॾियल इजलास में समूरियुनि सियासी पार्टियुनि जी नुमाइंदगी सुठो सवणो आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत पाक चीन लाॻापनि जो बुनियादु रखियो। हिना रब्बानी ख़र चयो त आलमी मंज़रनामे में पाकिस्तान ऐं चीन जो किरदारु अहम आहे। सीपेक ते समूरियूं पार्टियूं हिक पेज ते आहिनि। सेनेट जे चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो त सीपेक मुआशी तरक़ी जो अहम मनसूबो आहे। हुन चयो त पाक चीन दोस्ती हिमालय खां डिघी आहे। सीपेक ॿिन्ही मुल्कनि जे बहितर मुस्तक़बिल ऐं तरक़ी जो ज़ामिन आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त चीनी वज़ीर जे दौरे सां ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा मज़बूत थींदा। वज़ीर आज़म जे चीन जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि ऐं सहकार बाबति ॻाल्हियूं थियूं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त चीनी क़यादत पाकिस्तान में तरक़ीअ लाइ पुरज़म आहे। 2013 ईस्वी में पाकिस्तान अंदरि तवानाई जो बहिरान हो। को बि सीड़पकार पाकिस्तान में तवानाई शोबे में सीड़पकारी लाइ तयारु न हो। अहसन इक़बाल चयो त चीन जे दौरे दौरान सीपेक जे ॿिए मरहले में अॻभराई बाबति जाइज़ो वरितो वियो। ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत सीपेक जे ईंदड़ मरहले में सहकार लाइ अज़म जो इज़हार कयो। MQM जे अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त तालीम जे मैदान में चीन जे सहकार जा ख़्वाहिशमंद आहियूं।